हाँ मिस्टर मोबाइल छा थियो फार्म मुकम्मल क्लियर कियो? हाँ सर, लैपटॉप जी बैटरी जे क्या हुआ कमजोर आ, हुआ मेहरबानी करे तव्हां ठाराए दियो। यार हमेशा तुझी जिंदगी में को मसलो होंदो आ, की कम कयो था? जी सर, लैपटॉप खराब है। मना हमेशा ता यो मसलो थे तो कदे बैटरी खत्म आ, कदे चार्ज कोने, कदे यूपीएस नथो हले। वाई सर कम ही एडो ही है ना, छो तो कम घणो करणो पए तो कम करे करे जरूर लैपटॉप जी बैटरी खराब थींदी, डाउन थींदी सर। हेलो मिस्टर अमीर, अचो अचो ऑफिस अचो। मिस्टर मोब, जी सर। मथे जेके ऑफिसर वेठा न उहे तुझी बैटरी या लैपटॉप सां बदलना आहिनि। मूंखे इमरजेंसी सूमर ते इहे ॿई फार्म खपनि। सर मां वॾी मेहनत करे कोशिश मूंखे ख़बर आहे तूं कहिड़ी मेहनत करे थो, इडियट। ठीक है सर, ये गलती पाण मां कढो। निकरी वेंदी सर, वो मसलो ही नहीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम मिस्टर सर अमीर। खुश आहियो वैसे। जी सर, तव्हां मूंखे यादि कयो? अमित साहब सभ खां पहिरियां तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजो मथी ऑफिस खां प्रमोशन थी वियो आहे। हीउ तव्हांजो लेटर आहे। थैंक यू सो मच सर। सुभाणे खां वठी तव्हां मथी ऑफिस में कमु कंदो। सर ही मुंहिंजो ख्वाबु हुयो सर, गुज़िरियल साल खां वठी करे मां हेॾी महिनत कयां पियो ऐं तव्हां सीनियरनि जूं महिरबानियूं जो तव्हां मूंखे करायो। इहा तव्हांजी महिनत आहे, तव्हांजो जज़्बो आहे ऐं तव्हांजी लगन आहे सचाई आहे कम सां, जंहिंजो फल तव्हांखे मिलियो आहे। बिल्कुलु सर, तव्हांजी महिरबानी। पर असांजी मिठाई किथे आहे? उहा बिल्कुलु सर, सॼे स्टाफ खे खाराए बि सैलरी ते इंशाल्लाह। थैंक यू। ठीक है सर, थैंक यू सो मच। ठीक है सर, थैंक यू सर इहो छा मजाक आहे? मां ही न सम्झुमि। इहा मज़ाक न, इहा हक़ीक़त आहे। भले तूं हिन कंपनी में सीनियर आहीं, हुन खां 2-3 साल अॻु में हिते कमु करे थो, पर हुनजी महिनत आहे, हुनजी सचाई आहे। हुन कॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि गुसायो कोन्हे कंपनीअ जो, ऐं हर कमु हू पंहिंजी दिलि सां ऐं शौक़ सां कंदो आहे। मां हुनखे जेको बि कमु ॾींदो आहियां, हुनखे चवंदो आहियां मूंखे हीउ 2 घंटनि में खपे, हू मूंखे 1.5 घंटे में उहो कमु ॾींदो आहे। हुनजी महिनत आहे, हुनजो बोनस ठही वियो, ऐं मथां जेको ऑफिसरनि खां हुनजो लेटर अची वियो त हुनखे मथी ऑफिस में रखियो वियो आहे। इहा हुनजी महिनत आहे न। तव्हां में एतिरो अकुल ऐं दिमाग़ हुजे त तव्हां बि कामयाबु थी सघो था। पर सर इहो त सरासर ग़लति आहे। हू त जूनियर वर्कर आहे, असां दिल जान सां मेहनत करे रहिया आहियूं, पर एॾी हुनखे छो? हेॾी लेट छो कयो? सर वो बाहर एक्सीडेंट थी पियो, उन जे करे थोरो टाइम लॻी वियो। अच्छा ठीकु आहे, खणो। तोखे कीअं सम्झाइजे? मैं भली मां सम्झां थो तूं सीनियर आहे, कमु करीं थो। वञ इहो ॿार ॾिसी आहे, छाजी रश आहे? अलाह रहम करे, छा थियो ॾिसी आहे? छा थियो आहे? ख़ैर त आहे न? सर नंढड़ो एक्सीडेंट थी पियो आहे, थोरो मसलो। कंहिंजो? इहा ख़बर न आहे। पोइ छा करे आहे त कंहिंजो एक्सीडेंट थियो आहे? ठीकु आहे सर, मीर जो एक्सीडेंट थी पियो आहे। धक त न लॻा अथसि? का ख़बर न आहे। ॾिसी अचो। सर जंग भॼी पई अथसि। अच्छा एक्सीडेंट कीअं थियो? सर मूंखे का बि ख़बर न आहे त कीअं एक्सीडेंट थियो। अच्छा अमीर। जी बॉस, तव्हां यादि कयो मूंखे? हाँ इहो ॿार ॾिसी अचो, रश आहे, छा थियो आहे? ठीकु आहे सर, मां ॾिसी थो। मां भली मां मञा थो तव्हां सीनियर आहियो, हाणे ॾिसजांइ त हू अची छा थो चवे। सो सैड सर, ॾाढी दुख जी ख़बर आहे। छा थियो आहे? उहो असांजे साम्हूं हिकु ऑफिस आहे न, उते मीर भाई कमु कंदो आहे। जी जी। उनजो कोई एक्सीडेंट थी पियो आहे। अच्छा बरसात जी वजह खां गिटी में पानी बीठो हुयो, रक्शे में लॻी हुई, स्कूटर हुई, अच्छा। वीचारे जंग बि भॼी पई आहे सर। अच्छा उम्मीद आहे त 10-15 ॾींहं घर में रेस्ट ई कंदो। अच्छा इहा न्यूज़ आहे सर। ॾिठी, इहो आहे फ़र्क़ु। हिनखे दिमाग़ हुयो, हिकिड़ी शइ हिकिड़ो दफ़ो वियो, 3 शयूं ॿुधाई त एक्सीडेंट थी पियो, मीर जो एक्सीडेंट थी पियो, रक्शे में लॻो, जंग में धकु लॻसि, ऐं तूं उहा शइ मूंखे 4 दफ़ा ॿुधाई। हालांकि महिनत तो घणी कई, 3 दफ़ा वए, 4थो दफ़ो वए, साॻी ॻाल्हि करे अचे पियो। असल में कंपनी ऐं दुनिया उन माण्हू जी इज़त कंदी आहे जेको तेज़ हुजे,
जेको मेहनत करे कम सां सचो हुजे। तूं 20 मिंट वधा इहा ॻाल्हि असांखे सम्झाइण में, ही वियो 2 मिंटनि में सॼी डिटेल असांखे ॾिनई। इहा आहे मेहनत। छो जो जेतिरी मेहनत कंदे दुनिया में ओतिरो ई तूं कामयाबु थींदे, ओतिरो तूं प्यारो थींदे। ऐं ही कंपनी बोनस उनखे ॾींदी आहे जेको कंपनी जो टाइम बचाए। बस सर, बस समझी विया, सब कुछ समझी विया। सर अगर सर मोब के मुझे प्रमोशन एतिरा था त मां पंहिंजी प्रमोशन हिन खे ॾियां थो। न, न। मां पाण ई इन साल इहो कमु कंदो, को मसलो न आहे सर मुंहिंजे लाइ। न न एतिराज़ जी ॻाल्हि कोन्हे, बसि थोरो हुनखे सम्झाइणो पियो आहे। तव्हांजी महिनत। थैंक यू सर। ठीकु आहे सर, मां वञां। ठीकु आहे सर, मां थैंक यू। मेहनत कर, मेहनत कंदे ओतिरो फ़ाइदो मिलंदई, ओतिरी कंपनी तुंहिंजी इज़त कंदी। मां मञिया थो तूं मेहनत करे थो, कमु करे थो, वक़्तु ॾे थो, टाइम ॾे थो, लेकिन स्मार्ट वर्क कर थी। 5 मिंटनि जो कमु 2 मिंटनि में करे ॾेखार। ठीक है सर, मां समझी वियुमि। इंशाल्लाह ईअं थींदो। Okay. ठीक है। या दोस्तों, ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो त हर माण्हू पंहिंजे हिसाब सां कमु करे थो, पर हर कंहिंजे कमु करण जो जेको तरीक़ो हूंदो आहे। सॼी ज़िंदगी मेहनत असां कई आहे। हू त हिकु जूनियर आर्टिस्ट आहे। मां पाण तव्हां खे हिकिड़ो आम माण्हू थी करे हिते कमु कयां पियो। सर, अॼु अल्हम्दुलिल्लाह कुर्सी ते वेठो। केतिरी मेहनत कयूं। भरवा मेहनत करना हे हमीरे जो तरीक़ो न आहे। गर्मी में असां वीडियो ठाराए थो, ऑफिस लॻे नथी, रिली पई आहे। हलो।